अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अरबा 28 अक्टूबर ऐं मुंहिंजे सफ़र जी शुरूआत थी वई आहे बिस्मिल्लाह सां। सो निकिता आहियूं। हाणे ॾिसूं था सॼे रस्ते में मां छा थी रिकॉर्ड करे सघां या उते पहुची मां छा थी रिकॉर्ड करे सघां, उहो इंशाल्लाह मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदसि। मां हिते वेठी आहियां बस जे वेटिंग रूम में। बस अञा आई कोन्हे, हीअ वेटिंग रूम आहे, सोफ़ा वोफ़ा पिया आहिनि हिते। सो इंतज़ारु त कयूं, तारिक ॿाहिरि बीठो आहे, सामान अञा गाॾी में पियो आहे, लाथो न आहे। बस ईंदी त पोइ लाहींदासीं। मां हलां थी तोसां गॾु। हीउ नंढो थेलो ऐं थेली त मथे वेंदी।
गरम गरम रेडी सीट चेंज थी वई मुंहिंजी पहिरियों ॿी हुई ऐं उन खां पोइ असां ॿ अकेलियूं मायूं हुआसीं त असां गॾु विया अथनि हिते बीठा आहियूं आमरी शहर में ही रेस्टोरेंट आहे जितां असां हथों धोई फ्रेश थी अची वियासीं लंच मां पंहिंजे घर मां खणी आई हुयमि त मां खाई वरितो आहे ऐं परे परे ॿिया बि रेस्टोरेंट्स तव्हांखे नज़र ईंदा इलाही परे फ्रूट वारो बीठो आहे दिलि चए थी त जेकर वठां पर रोड जे हुन पासे ट्रैफिक इलाही आहे इन करे पॉसिबल न आहे सीट चेंज थी वई मुंहिंजी पहिरियों ॿी हुई ऐं उन खां पोइ असां ॿ अकेलियूं मायूं हुआसीं त असां गॾु विया अथनि हिते बीठा आहियूं आमरी शहर में ही रेस्टोरेंट आहे जितां असां हथों धोई फ्रेश थी अची वियासीं लंच मां पंहिंजे घर मां खणी आई हुयमि त मां खाई वरितो आहे परे परे ॿिया बि रेस्टोरेंट्स तव्हांखे नज़र ईंदा इलाही परे फ्रूट वारो बीठो आहे दिलि चए थी त जेकर वठां पर रोड जे हुन पासे ट्रैफिक इलाही आहे इन करे पॉसिबल न आहे
आदालय मेडोरा मेडोरा हमारी ये पंप तो लाइक ना ये 600 फ्री अकाउंट ये तो कौन आने वाले नंबर में पंप गड़ा दिया मुझे रात को वो तो पुराना है बहुत सारे वो मां ने भेजा वहां पे बघा आहे ना त्याचा Estamos Chile y yo ya. हा ¿Caché? नसीराबाद Yo le da mari mari makan. हा Ko he chale ana, he वरली का यार सेवन बीठा ना
सो फाइनली मां लाड़काणे शहर में पहुची वई आहियां। हीअ कहिड़ी पुल आहे? हीअ साईं अमीर बेगम पुल। अमीर बेगम पुल या नई पुल ठहियल आहे लाड़काणे में। एरिया कहिड़ो आहे? साईं लाहौर शेख ज़ैद हॉस्पिटल जे आसपास वारो इलाइक़ो आहे। शेख ज़ैद अस्पताल खां टपऊं था ऐं हाणे पुल टपंदासीं। ऐं जिन जिन मूंखे चयो हो ख़ासि तौर ते लाड़काणे जूं वीडियोस ठाहिण जे लाइ, सो उन्हनि जे लाइ मां इहा वीडियो ठाहियां थी। लाड़काणे शहर मां असां गुज़रूं था, पंहिंजे घर था वञूं। मुंहिंजो भाउ ऐं भाइटो रखिया आहिनि, सो असां पंहिंजी गाॾीअ में हाणे रवां दवा आहियूं। ऐं ॻाल्हायां मां नथी, गोड़ हाणे घणो आहे। तव्हां शहर जो थोरो नज़ारो कयो त सूरत हाल अॼुकल्ह छा आहे। रेस्टोरेंट गजगोड़ वारी पुल। अच्छा, हितां त पुल तव्हां भरे बि नथो सघिजे न। हां भरे सघिजे दी न पासे। अच्छा, ॾिसांसि। हीअ राइस कैनाल। हाणे हर तरफ़ म्यूज़िक आहे, गोड़ आहे। जेका हाणे मूंखे यूट्यूब जे तरफ़ां पेनल्टी लॻी ॾिठो वेंदो। हिन वीडियो खे मां कटींदमि न, ही क्लिप जेतिरो बि मां डिघो हलाए थी सघां हलायां थी, छो त मक़सदु आहे लाड़काणे जी मौजूदा सूरत हाल ऐं शिकिल। हे लाहौरी मोहल्लो आहे, मेहर शाह बुखारी रोड। सो अॼु कालदा अबड़ो तव्हांखे ज़रूरु कुझु न कुझु यादि ईंदो हूंदो। ऐं इंडिया मां बि जंहिं जंहिं मूंखे चयो लाड़काणे जी वीडियोज़ जे लाइ, उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो गिफ्ट आहे मुंहिंजे तरफ़ां। छो त मां आई आहियां उअं बि त वीडियो ठाहिण में त कोई हर्ज़ु न आहे। सो तव्हां ॾिसंदा हलो, लाहौरी मोहल्लो इलाही कंजस्टेड, इलाही जेको आहे मतिलबु आबादी बि वधी वई आहे। ऐं जॾहिं असां हिन पासे नवां नवां घर ठाहियासीं त असांजा घर आख़िरी हुया। हिते रशी न हूंदी, माण्हू न हूंदा, सुञ लॻी पई हूंदी। पर हाणे 30-35 साल गुज़रण खां पोइ सिचुएशन इहा आहे। 30-35 साल जो बाद 40-50। हाँ 40 अञा बि हा, सही 45-50 साल। हाँ 45-50 साल सही। 45 साल पहिरियों त तक़रीबन मां पढ़ण आई हुअमि हिते। घर असां अॻु में आहिनि। हा, घर उन खां अॻु में ठहियल आहिनि। हे 3P टावर बुटे साहब बंगलो। बुटी साहब जो बंगलो त मूंखे ख़बर आहे, पर हिन टावर जो नालो छा आहे? अतातुर्क है या? हां न अतातुर्क होॾी वो ॿिए पासे। अच्छा, हे ज़ुल्फ़कार अली बुटे साहब जो बंगलो। हे 3P हिन पासे हीअ गोल बिल्डिंग आहे, ही हिते टावर बुटे साहब ई ठारायो हो। हां 3P टावर सॾिबो आहे। 3P टावर। 3P P। अच्छा, पीपल्स पार्टी वारो PPP। अच्छा, 3P टावर। ठीक है। ही बस असां आम तरह के भुट्टे साहब जो बंगलो ही चवंदा आहियूं हमेशा खां। न पर ख़ासि तरह सां बुटे साहब बंगलो चइबो आहे। न मतिलबु ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो घर आहे, इहो ख़ासि पुराणो अबाणो। ऐं हिते लाहौरी मोहल्ले में तव्हां एंटर थींदासीं, ही UBL बैंक आहे, काफ़ी अरसे खां हिते ब्रांच। ऐं अॻियां हलूं था, तव्हांखे ॿुधायां थी। हे खोड़नि जो बंगलो आहे, निसार खोड़े जा माइट आहिनि, उन्हनि जी भित थी हले। हाणे हेॾो डॉक्टर ॿिया नवां माण्हू अची विया आहिनि। हा, अॻु में बिल्कुलु साम्हूं जाते इहा घिटी ख़तमु थींदी त नवाब लाहौरी जो बंगलो हूंदो। उहो ख़तमु थी वियो, विकिणी छॾिया उन्हनि इलाइक़ा। उते ॿियूं जायूं ॿियनि माण्हुनि जूं ठही वयूं आहिनि। हा, पाण हाणे लेफ्ट हैंड ते अॻियां हुन जो बंगलो। हा, अॻियां नवाब लाहौरी जो बंगलो ईंदो, खॾे हथ ते। उहो तव्हांखे थोरी हुनजी झलक बि ॾेखारियूं था। पंहिंजे नाले ते मोहल्लो। हा, हिन पाड़े में खेॾी वरा थिया आहियूं असां। ही नओं घर ही आहे नवाब लाहौरी जो नओं बंगलो। पुराणो हे हो साम्हूं। हा, पुराणो इहो साम्हूं जेके जायूं नज़र थी अचनि तव्हांखे। हिते वॾो बंगलो हूंदो। हिते चाचा दोस्त हूंदो, हुन सां गॾु मां हिते ईंदी हुअसि चाचा सां गॾु। इलाही दफ़ा असां हिन बंगले खे अंदरां बि ॾिठोसीं। सो ही सोढ़ियूं घिटियूं हाणे असांजे पाड़े जूं जेके वधीक सोढ़ियूं थी वयूं आहिनि। असांजे नंढे हूंदे एॾी सोढ़ियूं न हूंदियूं। ऐं हिते हिन भूल भुलैया में गाॾी हलाइण बि वॾो कमाल आहे, छो त हिते माण्हुनि एॾी इंक्रोचमेंट करे छॾी आहे। अॻे तव्हां गाॾी क्रॉस कंदी ॿ गाॾियूं गॾु गुज़रंदियूं, हाणे हिकिड़ी गाॾी मुश्किल सां थी गुज़रे था। ही साम्हूं हिते आहे अब्दुल गफूर घुरगड़ीअ जो घर। उन ज़माने जो मशहूरु हुयो। हिते उन्हनि जो सियासत में बि वॾो जेको दख़ल हूंदो हो।
हितां ॾिसो था माण्हुनि केॾियूं जायूं ॿाहिरि कढी छॾियूं आहिनि, पंहिंजूं ओताकूं, पंहिंजा बाथरूम ऐं पंहिंजा नंढा नंढा स्पेस वधाए छॾिया अथऊं। घर जो सो हिन सोढ़पुर में ये असांजो घर हे आहे असांजो घर ऐं हे असांजे घर जो ॿाहिरों लुक आहे। सो हाणे हलूं था अंदरि, पोइ वरी हलां थो। मिलंदासीं।